नौदेरो में शहर में सियासी समाजी तंज़ीमन पारा वधंदड़ बदअमनी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन जो चवणु आहे त शहर तोड़े भरपासे में चोरियूं फुरूं ऐं धाड़ा वधण सबबि रहवासी ऐं दुकानदार ख़ौफ़ में वरतल आहिनि। पुलिस अमुन कराइण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। ये ख़बर वां सां शेयर कयूं पिया नौदेरो मां, जिते शहर में सियासी समाजी तंज़ीमुनि पारां वधंदड़ बदअमनी खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। उन्हनि जो इहो चवणु हो ऐं उन्हनि जो मौक़िफ़ इहो आहे त शहर तोड़े भरपासे में चोरियूं फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल आहिनि, जंहिं सबबि रहवासी दुकानदार ख़ौफ़ में वरतल आहिनि ऐं पुलिस कार्रवाइयूं नथी करे ॾोहारनि खिलाफ़ ऐं पुलिस अमुन कराइण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। नूर मोहम्मद सुमरो खां वधीक अपडेट्स मालूम कयूं था। जी नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शायद नौदेरो में पैदा थियल बदअमनी सूरत हाल सबब शहरनि जे सियासी समाजी तंज़ीमन पुलिस जी नाअहलीअ खिलाफ़ सुरापा एहतजाज थी वियूं आहिनि। 2 महीना अॻु में पोरियत दर्दी ज़ुल्फ़कार चन्नो जे घर मां थियल चोरी, जंहिंमें 10 तोला सोन, 2 लख रुपया कैश ऐं ॿियो सामान चोरी वापसि न थियण खिलाफ़ पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल शहीद भुट्टो एक्शन कमेटी, मज़दूर इत्तेहाद, दर्दी एसोसिएशन ऐं शहरनि तरफ़ां फ़कीर नसीम मंगणी जो, सलीम चन्नो, मुश्ताक कुंबर, मुतासिर पोरियत ज़ुल्फ़कार चन्नो, शबीर चन्नो ऐं साहब खान शेख जी अॻवानीअ में पुलिस जी नाअहलीअ खिलाफ़ म्यूनिसिपल कमेटी नौदेरो ॿाहिरां अलामती बुख हड़ताल क़ाइमु कई वई, जिते ॻाल्हाईंदे अॻवाननि जो चवणु हो त चोर पुलिस खां ॾाढा थी विया आहिनि ऐं पुलिस उन्हनि ॾाढो बेवस बणियल आहे, जॾहिं त पुलिस में बि बिटो निज़ाम आहे। शहर जे कंहिं चङे मुड़ुस या सियासी माण्हूअ जी चोरी थिए थी त उहा कुझु ई कलाकनि में वापसि कराई वञे थी, जॾहिं त कंहिं ग़रीब जी चोरी थिए थी त उहा वापसि नथी कराई वञे। एसएचओ नौदेरो बुख हड़ताली कैंप ते पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे 24 कलाकनि में चोरी वापसि कराए ॾियण जी ख़ातिरी कराए बुख हड़ताली कैंप ख़त्म कराई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नूर मोहम्मद अपडेट करण जे लाइ।